अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। हीअ वीडियो आहे उन ते जेके माण्हू औलाद ते कंट्रोल न आहिनि कंदा ऐं औलाद मथां कढी छॾींदा आहिनि। पोइ भली औलाद ग़लती बि करे, पुट ग़लती बि करे, पोइ वञंदा न आहिनि। अञा बि जंहिंजो ॾोह करे ईंदा आहिनि अञा बि उन्हनि ॾे ई ॾोह ॾींदा आहिनि। उन ते वीडियो आहे। सुल्तान हिकु ॾींहुं निकिरी पियो कि मां जेल जो मुआइनो कयां ऐं ॾिसां उते कैदी। जॾहिं वियो ओॾे मुआइनो करणु जेल ते, त जेलर खे चई त उहे कहिड़ा धाड़ेला आहिनि जंहिंजे मथां सज़ाए मौत आहे, उन्हनि सां मूंखे मिलणो आहे। जेलर वञी हिकिड़े धाड़ेल सां मिलिया। चई धाड़ेल आहे, हिन मथां धाड़ा फुरियूं इहे केस हिन मथां हुया ऐं साबित थिया आहिनि त सुभाणे हिन खां फांसी ॾींदासीं। त सुल्तान हुन सां मिलियो। हुनखे चई आख़िरी का तुंहिंजी ख़्वाहिश आहे त ॿुधाए मूंखे, मां कोशिशि कंदुसि तुंहिंजी पूरी कयां। हुन चयो सुल्तान ॻाल्हि ईअं आहे, मुंहिंजी ॿी का बि ख़्वाहिश कान्हे का, मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे मुंहिंजा माउ पीउ जंहिं टाइम ते मूंखे फांसी ॾियो उन टाइम ते मुंहिंजा माउ पीउ मुंहिंजे साम्हूं हुजनि ऐं उहे मूंखे ॾिसनि फांसी ते लटकंदे। सुल्तान चयो पोइ अॼु राति घुराई तुंहिंजा माउ पीउ तोसां कचहरी कनि। चई न, कचहरी जे लाइ मां नथो चवां। मां थो चवां त हुननि खे घुरायो सुबुह जो, जीअं मूंखे फांसी ते लटकंदे ॾिसनि, बसि इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे। सुल्तान हुकुम ॾिनो त हिन जा माउ पीउ जेके हिननि खे ॻोल्हे फोले ऐं सुबुह जो वठी अचिजो, हिन जे साम्हूं बीहारजो अचे। जॾहिं सुबुह जो टाइम थियो, जंहिं टाइम ते फांसी ॾींदा आहिनि, हुनजा माउ पीउ अचे साम्हूं बीठा। सुल्तान जो मां बि वञी ॾिसां इहो मंज़र, जेको माउ पीउ सां ॻाल्हाए नथो ऐं चवे थो साम्हूं अचे बीहनि। त सुल्तान बि उन टाइम ते आयो, अचे ॾिठाई त सुल्तान हुन खां पुछा कयो धाड़ेल मां, चई इहा तुंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश, अजीब क़िस्म जी तुंहिंजी ख़्वाहिश हुई त मुंहिंजा माउ पीउ घुरायो पर साम्हूं बीहनि, मूंखे ॾिसनि फांसी ते लटकंदे। इहो कहिड़ो तुंहिंजो जेको त हुयो राज़? कि सुल्तान उहो ही राज़ आहे, जॾहिं मां पहिरियों चोरी कई हुई त मुंहिंजा माउ पीउ ओॾी महिल ख़ुशि थियनि पिया। ओॾी महिल अगरि मूंखे चंबो हणनि हा त अॼु मां हिन फांसी ते लटकां न। उन खां पोइ मां चोरियूं कंदो रहियुसि, मुंहिंजे माउ पीउ खे ख़बर हुई, पर कॾहिं मूंखे घटि वधि न ॻाल्हायूं, न मूंखे कॾहिं को चंबायूं, न मूंखे लठियूं हयूं। पर कई चोरियूं हुयूं अहिड़ियूं जंहिंजे करे माण्हू आया हिननि ॾे, तुंहिंजे पुट असांजे धाड़ो हयो आहे, चोरी कई आहे, असांजे घर में घिड़ियो आहे। पर पोइ बि मुंहिंजा माउ पीउ अञा हुननि खे घटि वधि ॻाल्हाए छॾींदा हुया ऐं मोॾे को बि ॾोह न कंदा हुया। त उन खां पोइ मुंहिंजी दिलि वई वधंदी। आख़िरकार मुंहिंजी दिलि वधी वधी अॼु मां जेको फांसीअ तख़्ते ते अचे पतो आहियां, इन चोरियूं फुरियूं धाड़ा हणी अॼु हिते अचे पतो, अॼु मूंखे फांसी थी अचे। चई पोइ तूं माउ पीउ पंहिंजा छो घुराया? चई माउ पीउ मां इन जे करे घुराया त मुंहिंजा माउ पीउ अॼु ॾिसनि, जॾहिं मां फांसी ते लटकां त ॾिसनि मां केॾो तड़पां थो, मुंहिंजूं टंगूं जेके आहिनि कीअं थड़कनि थियूं, मुंहिंजा हथ कीअं था थड़कनि, मुंहिंजो सॼो जिस्म कीअं थो थड़के। ऐं जॾहिं मूंखे फांसी ईंदी ओॾी महिल ॿुधनि मुंहिंजो आवाज़ु हे त मुंहिंजो साहु कीअं थो निकिरे। हे अॼु मूंखे ॾिसनि, तड़पंदे मूंखे ॾिसनि। अॼु अगरि उन टाइम जो अगरि हे मुंहिंजे मथां कंट्रोल कनि हा ऐं उन टाइम मूंखे मोचड़ा हणनि हा, पादर हणनि हा, मूंखे मना कनि हा चोरी कयूं, ऐं जेका मां चोरी करे आयो हुउसि उन टाइम जो मूंखे पादर हणी ऐं उहा चोरी खणी उन मालिक खे वापसि कनि ऐं उन खां माफ़ी वठनि हा। अगरि ॿिए चकर बि जीअं मां चोरी कयां त मूंखे पादर हणी उहा चोरी वञी वापसि कनि हा, अगरि मालिक खे मोटाए ॾियनि हा त अॼु मां धाड़ेल हुजां हा, अॼु जी मां फांसी ते लटकां हा। ओॾी महिल त जीअं मूंखे त ख़बर कान पई, मां त जीअं अंध ते हुयुसि, पर जीअं हिननि खे त ख़बर हुई न त इन्हनि जो नतीजो ख़राबु निकिरंदो आहे। अॼु मां नंढियूं नंढियूं चोरियूं थो कयां, सुभाणे मां वॾी चोरी बि वञी कंदुसि अगरि मुंहिंजी पासगिरी हूंदी। अगरि उन टाइम मूंखे पादर हणनि हा त मां थोरी चोरियूं कयां, मां चोरी कोन कयां, मां हिनजे पादर में मुटिजां हा। ऐं राति जो वञा पियो काॾे, मूंखे पुछा काछा जे हे कनि हा त मां राति जो त न निकिरां चोरी जे लाइ। पर ओॾी महिल हिननि मूंखे छूट ॾेई छॾी त असांजो पुटु हाणे ॾाढो मुड़ुसु आहे ऐं वॾनि वॾनि धाड़ेलनि सां हिनजी यारी आहे, दोस्ती आहे। सो अॼु उन जो नतीजो हे ॾिसनि हिकिड़े, उनजो नतीजो छा आहे? अॼु मूंखे फांसी ते लटकंदे मुंहिंजा माउ पीउ अॼु मूंखे ॾिसनि, इन जे करे मां इहा ख़्वाहिश कई अॼु मूंखे हे ॾिसनि। पोइ त उनजा माउ पीउ ज़ारो ज़ार रोअण लॻा ऐं सुल्तान जी अखियुनि में पाणी अची वियो। ऐं सुल्तान चयो त वाक़ई बि पहिरियों ॾोह माउ पीउ जो हूंदो आहे। अगरि उन टाइम जो
पहिरीं चोरी कई अगरि तव्हां हिनखे पादर हणी ऐं उहा चोरी तव्हां हुन वापसि कयो हुन मालिकनि खे त शायदि अॼु हिन फांसीअ तख़्ते ते हे न हुजे हा। पोइ सुल्तान पोइ हिते मोटे हुनखे फांसी ते लटकाए ऐं लाश लाहे हिननि खे न। पोइ त हुनजा माउ पीउ रोअंदा रहिया, रड़ियूं कंदा रहिया त छा करे वेठा अथई। कुझु ॾींहंनि जो हराम आंदो हिन ऐं असां इन ॻाल्हि खे विसारे छॾियोसीं त आख़िरकार नतीजो इन जो इहो ई निकिरंदो वञी इहे मरंदो ऐं हिनखे फांसी ईंदी ऐं असांखे लाश ई मिलंदो। की ओॾी महिल सभु ॻाल्हियूं विसारे वेही रहियासीं त बुरे जो नतीजो आख़िर वञी बुरो निकिरंदो। असां ओॾी महिल सोच इहा न कईसीं त दोस्तो पोइ छा थींदो, वञण वारी शइ त वई हली। असां वटि बि अॼुकल्ह जे समाज में ईअं ई थिए थो। काफ़ी माण्हुनि जा छोकिरा हूंदा आहिनि जिन खे हथियार ॾींदा आहिनि, चोरियूं फुरियूं कयो, पर इहो न आहिनि सोचींदा त इन जो नतीजो आख़िर ख़राबु निकिरंदो। अगरि उन ते कंट्रोल कनि, अगरि राति जो काॾे वञनि था उन खां पुछा कनि त काॾे था वञो, अगरि ॾींहं जो बि काॾे वञनि था त बि उन खां पुछा कजे तव्हां काॾे था वञो, कहिड़े कम सां था वञो, ज़रूरी आहे पुछणु। अगरि उन ते त कंट्रोल हूंदो, पुछा गाछा थींदी त उहे कंट्रोल में रहंदा आहिनि। चवंदा आहिनि जंहिं बाग़ जो माली न आहे हूंदो उहे बाग़ उजड़ी वेंदा आहिनि ऐं जंहिंजो माली हूंदो आहे त उहे आबाद हूंदा आहिनि। जीअं मिसाल तौरु हिकिड़ी पोख आहे, अगरि पोख जी मालिकी करण वारो हूंदो त उनजी भेल न थींदी, पर उन पोख खे तव्हां छॾे ॾींदव केॾी बि भली थिए, पोइ बि उन माल अचे पवंदो, उनजी भेल थींदी ऐं टुकिजी वेंदो। ईअं हूंदो आहे अगरि माण्हू मालिकी न कंदो पंहिंजी औलाद जी, उन ते कंट्रोल न कंदो, पुछा न कंदो ॾींहं जो या राति जो काॾे बि वञनि था त पुछा करणु खपे त काॾे था वञो, पुछा करणु खपे, तॾहिं पोइ उहो ग़लति क़दम न खणंदो। अगरि असां हथ कढी छॾींदा त उनजो नतीजो ईअं ई निकिरंदो। उनजे आख़िर ते इहे लाश मिलंदा, पोइ कॾहिं गोलियुनि में, कॾहिं फांसी में, कॾहिं जेलनि में, ईअं ई थींदो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि कंहिंखे वीडियो सही न लॻे उन लाइ माज़रत था घुरूं। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। पंहिंजी औलाद ते कंट्रोल कयो, पंहिंजे पुटनि ते कंट्रोल हुजणु खपे, हुन पुछा करणु खपे, उन्हनि खे सम्झाइजे त चोरी जो कमु ख़राबु आहे ऐं वॾनि नंढनि जी इज़त हुननि खे ॿुधाइजे। अगरि वॾो आहे त भली केरु बि हुजे, किथां जो बि हुजे, त उन सां एतिराम सां ॻाल्हायो, इहो हुननि खे सबक़ु ॾियो। ईअं न चओ त तूं फिराणे खान जो पुटु आहीं, उहो हिकिड़ो ग़रीब आहे, वॾो थी पियो, छा थी पियो, ईअं न। हुनखे चओ वॾो आहे त वॾो आहे, हुनजो एतिराम करणु खपे, पोइ कहिड़ो बि हुजे, कहिड़ी बि ज़ात जो तालुक़ु रखंदड़ हुजे, पर वॾो आहे, बुज़ुर्ग आहे, हुनजो एतिराम करणु, पंहिंजे ॿारनि खे सेखारियो त हुननि जो एतिराम कनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि उहे ॿियनि जो एतिराम कंदा, वॾनि जो, त तव्हांजो बि एतिराम कंदा। अगरि ॿियनि जे वॾनि जो एतिराम न कंदा, उहे तव्हांजो बि कोन कंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।